अल्लाह ताला फरमायो तो महबूब जेके तो सां बैत कंदा ये मां अल्लाह सां बैत करे रहिया आहिनि यदुल्लाह फौक अयदीहिम अल्लाह जो हथ उन्हनि जे हथनि जे मथां आहे सुभान अल्लाह हथ तो हुजूर जो हो पर अल्लाह मदीने वारे जे हथ खे पंहिंजो हथ करवायो ज़ोर सां सुभान अल्लाह सुभान अल्लाह वॾे आवाज़ सां खुली करे सुभान अल्लाह जो हुजूर जे हथन मुबारक जो जिक्र हुजूर जे क़ल्ब मुबारक जो कुरान में जिक्र अल्लाह ताला फरमायो नज़लहु अला क़ल्बिक बिइज़्निल्लाह क़ल्ब कथई करे हुजूर जे दिल मुबारक जो अल्लाह जिक्र फरमायो मुस्तफा जे सीने मुबारक जो अल्लाह जिक्र फरमायो अल्लाह ताला फरमायो अलम नशरह लक सदरक ऐ मुजा हबीब छा सा तुझे सीने के कोन खोलियो माना यकीनन महबूब सा तुझे सीने के खोलियो हुजूर जे पुठी मुबारक जो भी कुरान में अल्लाह जिक्र फरमायो अल्लाह ताला फरमायो वबताना अनका विज़रक अल्लज़ी अनक़द ज़हरक ज़हरक चई करे अल्लाह ताला मुस्तफा जे पुठी मुबारक जो जिक्र फरमायो हुजूर जे गालान जो भी अल्लाह जिक्र फरमायो फमा यंतिक़ु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयुहा अल्लाह ताला लुत्फ जो लफ्ज़ चई करे मुस्तफा जे गालान जो जिक्र कुरान में फरमायो मुस्तफा जे दिसण जो जिक्र कुरान में अल्लाह फरमायो अल्लाह ताला फरमायो मा कज़बल फुआद मा रआ तेरे हुजूर मेराज जे रात मथे वया इन ज़ाहिरी अखिन सां मदीने वारे वनी अल्लाह जो दीदार कयो अल्लाह ताला फरमायो अखिन जेको ॾिठो दिल उन जी तकज़ीब कान कई बल्कि दिल उन जी तस्दीक कई माना हुजूर पंहिंजे अखिन सां जेको अल्लाह जो दीदार कयो दिल उनखे कूड़ो कोन समझो दिल दोनों के सचो समझो तो वाकई मुस्तफा अल्लाह जो दीदार कयो सुभान अल्लाह हुजूर न उथन क्या फरमाए हुजूर जे उथण जो भी अल्लाह जिक्र कुरान में फरमायो ज़ोर से सुभान अल्लाह सुभान अल्लाह माण्हुनि जो अजीब हाल किसन कहाणियुनि ते ज़ोर वो असां के वरी वही चवंदा तव्हां जा मौलवी जेके कुरान पढ़नि कोन्दा मां सब तव्हां जगह कुरान पढ़ियो आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह वरी आवाज़ खुली करे सुभान अल्लाह सुभान अल्लाह ताला कुरान करीम में फरमायो हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उठण जो जने मुस्तफा उठे अल्लाह कुरान में फरमाए अल्लज़ी यराक हिन तक़ूम ऐ मुजाहिब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जदे तू उठंदो मां रब तोखे ॾिसंदो हुजूर जदे सजदे में वञा अल्लाह हुजूर जे सजदे जो भी ज़िक्र फरमायो मूं अर्ज़ यो पे कयो हुजूर ने सलाम जे उज़ुन मुबारक जो अल्लाह कुरान में जिक्र फरमायो छो त मदीने वारे जे ज़ात सां अल्लाह जी मोहब्बत एतरी आहे सुभान अल्लाह या जेका मोहब्बत आहे न हज़रत पीसे रोज़े वारे अली अल्लाह ताला ने फरमायो त मोहब्बत रुगो दीदार सां कोन थींदी आहे मोहब्बत गुफ्तार सां भी थींदी आहे नारे माण्हू जॾहिं